लंडन बरतानवी बादशाह चार्ल्स खां पोइ शहज़ादी केट मिडलटन बि कैंसर जी मोज़ी मर्ज़ में मुब्तला थी वई आहे। गुज़िरियल केतिरनि ई हफ़्तनि खां सोशल मीडिया ते केट मिडलटन जी सिहत जे हवाले सां अफ़वाहूं ऐं साज़िशी ख़्यालनि जूं पोस्टूं कयूं पियूं वञनि। प्रिंसेस ऑफ वेल्स जुमे ते हिकु वीडियो पैगाम में ऐलान कयो आहे त मूं में कैंसर जी सुञाणप थी आहे। मूं मर्ज़ जी शुरूआती इलाज शुरू करे छॾियो आहे। हुन चयो त जनवरी में लंडन में मुंहिंजे मादे जी सर्जरी थी जेका कामयाबु रही। उन वक़्तु कैंसर जी सुञाणप न थी हुई, पर ऑपरेशन खां पोइ थींदड़ मुख़्तलिफ़ टेस्टुनि में ख़बर पई त मां कैंसर में मुब्तला आहियां। शहज़ादी केट मिडलटन ॿुधायो त कैंसर जी सुञाणप खां पोइ मुंहिंजी मेडिकल टीम मशवरो ॾिनो आहे त मूंखे कीमोथेरेपी जो कोर्स करणु घुरिजे ऐं मां उन इलाज शुरूआती मरहले में आहियां। शहज़ादी केट मिडलटन वीडियो पैगाम में चयो त कैंसर जी ख़बर पवणु वॾो सदमो हो। शुरू वारा 2 महीना काफ़ी मुश्किल सां गुज़रिया, पर हाणे काफ़ी बहितर आहियां। हर गुज़रंदड़ ॾींहं सां मां वधीक मज़बूत थी रही आहियां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।